बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हां ज़मीर हुसैन ऐं ज़मीर साइंस अकेडमी असां शुरू कई अॼु खां तक़रीबन कुझु अर्सो पहिरियां। कुझु असां हिन में लेक्चर्स अपलोड कया, पर अनफॉर्चुनेटली कुझु मसरूफ़ियात जे करे असां उन्हनि लेक्चर सीरीज़ खे उन अंदाज़ में कंटिन्यू न करे सघियासीं। पर हिकु दफ़ो ॿीहर असां हाज़िर थियूं इंशाअल्लाह। हिन दफ़े असां पूरी कोशिशि कंदासीं जेका 9th क्लास जी बायोलॉजी आहे, पहिरियां उन जी लेक्चर सीरीज़ असां जेको आहे तव्हांजे साम्हूं पेश कयूं। उन में असां पहिरें चैप्टर जा 3 खां 4 लेक्चर अपलोड करे चुका आहियूं ऑलरेडी। उन खां पोइ असांजो जेको हीउ 4th लेक्चर आहे फर्स्ट चैप्टर जो जेको नालो हो इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजी, जंहिंमें असां बायोलॉजी जो इंट्रोडक्शन कयोसीं, साइंस छा आहे, उन खां पोइ ब्रांचिस ऑफ बायोलॉजी खे डिस्कस कयोसीं। उन खां पोइ जेको असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे त द रिलेशनशिप ऑफ बायोलॉजी विथ अदर साइंसिस, यानी कि जेको बायोलॉजी आहे उन जो रिलेशनशिप जेके ॿियूं असांजी साइंस जूं यानी कि ब्रांचिस आहिनि या साइंसिस आहिनि उन्हनि सां। हाणे ईअं कीअं? मिसाल आहे, असां बायोलॉजी में छा कंदा आहियूं, द लिविंग थिंग्स, स्टडी ऑफ लिविंग थिंग्स, यानी कि असां जानदारनि खे पढ़ंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे जेके ॿियूं ब्रांचिस आहिनि यानी ॿियूं साइंसिस आहिनि उन्हनि में उन्हनि जो जानदारनि में कहिड़ो किरदारु आहे। जीअं मिसाल असां वटि मेन जेको आहे बायोलॉजी आहे। हाणे असां छा था कयूं, इन ई बायोलॉजी खे छाजी मदद सां था पढ़ूं, फिज़िक्स जी मदद सां था पढ़ूं। इहो असांजो छा थींदो, यानी कि अगरि फिज़िक्स जी मदद सां असां बायोलॉजी खे पढ़ूं त असांजो छा थींदो, बायोफिज़िक्स। साॻी तरीक़े सां अगरि जे असां केमिस्ट्री जी मदद सां बायोलॉजी खे था पढ़ूं त उहो असांजो छा थींदो, बायोलॉजी थींदो। बायोजियोग्राफी, ठीकु आहे, जियोग्राफी खे असां बायोलॉजी जी मदद सां था पढ़ूं, यानी कि बायोलॉजी हुन में इन्वॉल्व था कयूं त असांजो बायोजियोग्राफी थींदो। साॻी तरीक़े सां अगरि बायो इकोनॉमिक्स थी वियो ऐं बायोमेट्री असां हिन खे बायोमैथामेटिक्स बि चई सघूं था। हाणे इहे सॼियूं शयूं जिन में असांजे लिविंग थिंग्स, मां हिन जो तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾेई सम्झाईंदुसि, कोशिशि कंदुसि तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾेई सम्झाइजनि जे तव्हांखे इहे शयूं सम्झ में अचनि। हाणे बायोफिज़िक्स कीअं, यानी कि असां फिज़िक्स जी मदद सां बायोलॉजी खे कीअं था पढ़ूं, उन खे सम्झण खां पहिरियां असांखे एग्ज़ाम्पल जी तरफ़ वञिणो पवंदो। त हाणे बायोफिज़िक्स में छा थींदो, मिसाल थो ॾियां। मुंहिंजे हथ में हींअर ई मुंहिंजो हथु आहे, ठीकु आहे। हिन में अगरि जे आऊं यानी कि जेको आहे सुकाश रखां थो, ठीकु आहे, वज़न थो रखां, ही ग्रेविटी, यानी कि हिन में छा थींदी, ग्रेविटी थींदी ऐं असां मुंहिंजो हथु छा थींदो, हेठि तरफ़ मूव थींदो, हेठि तरफ़, ठीकु आहे। पर साॻी तरीक़े सां आऊं हिन हथ खे जंहिं महिल ग्रेविटी जे करे हेठि मूव थींदो त हिन खे आऊं फोर्स लॻाईंदुसि। मुंहिंजे हथ में वज़न पियो आहे, ग्रेविटी जे करे जेको आहे हेठि पियो थिए, वरी मां हिन खे साॻी तरीक़े सां फोर्स लॻाईंदुसि। हीउ जेको मुंहिंजो बाइसेप मसल आहे इहो छा कंदो, मूव कंदो, कॉन्ट्रैक्ट कंदो, ठीकु आहे, फोर्स जे करे। हाणे जेके आऊं लफ़्ज़ यूज़ पियो कयां, ग्रेविटी, फोर्स, इहे छा में यूज़ थींदा आहिनि, अक्सर करे असां फिज़िक्स में ॾिसंदा आहियूं त इहे लफ़्ज़ असांजा यूज़ थी रहिया हूंदा आहिनि बायोफिज़िक्स में, ठीकु आहे। यानी कि असां अगरि इन में फिज़िक्स अची वई त बाबा फोर्स, ग्रेविटी, असां इन करे जानदारनि में जेके असां थींदा उन खे असां बायोफिज़िक्स। अचूं वरी केमिस्ट्री जी तरफ़। हाणे ॾिसो, असांजी बॉडी में मुख़्तलिफ़ केमिकल कंपाउंड हूंदा आहिनि। मिसाल जे तौरु अगरि असां केमिकल कंपाउंड जी ॻाल्हि था कयूं त उन में असां वटि मिसाल थी वियो, असां वटि लिपिड थी विया। लिपिड्स असां वटि जेके आहिनि, प्रोटीन्स थी वियूं, इहे असांजा छा हूंदा आहिनि, इहे केमिकल कंपाउंड जा ठहियल हूंदा आहिनि। ग्लूकोज़ थी वियो, इहे असांजा छा जा ठहियल हूंदा आहिनि, केमिकल कंपाउंड जा ठहियल हूंदा आहिनि। या वरी असां ईअं खणी चऊं त केमिकल प्रोसेस, उहो बि असांजो छा वेंदो, केमिस्ट्री में। त इन ई करे असां अगरि जे इन्हनि शयुनि खे पढ़ंदासीं जेॾी महिल असां, त इहो असांजो छा में थी वेंदो, बायो केमिस्ट्री। यानी कि असां केमिस्ट्री जी मदद सां बायोलॉजी जेके लिविंग थिंग्स में, स्पेशली लिविंग थिंग्स, छो त बायोलॉजी उहा फील्ड आहे जंहिंमें असां लिविंग थिंग्स, जेॾी महिल असां इन सां केमिस्ट्री जी मदद सां बायोलॉजी खे पढ़ंदासीं उहो असांजी बायोकेमिस्ट्री। हाणे थोरो सम्झण जी कोशिशि कंदासीं त बायोजियोग्राफी कीअं। मिसाल तो ॾियां मां तव्हांखे, असां वटि पूरी हिकु दुनिया आहे, अर्थ आहे, ठीकु आहे। हीअ छा आहे, अर्थ आहे। पहिरियां जेके यानी कि हिन में मुख़्तलिफ़ आहिनि, हीअ हिकिड़ो एरिया थी वियो, ठीकु आहे, हुन खां पोइ हीअ एरिया थी वियो ऐं हीअ एरिया थी वियो। हाणे हिन में छा आहे त पहिरियां कुझु जानदार छा, मिसाल ही हिते रहंदा हुआ, कुझु हिते रहंदा हुआ, कुझु जेको आहे सो हिते रहंदा हुआ, कुझु असां वटि हिते रहंदा हुआ, ठीकु आहे, मुख़्तलिफ़ रहंदा हुआ। हाणे इन्हनि जानदारनि छा कयो त हिकु जियोग्राफिकल एरिया, मिसाल आहे, हीअ जानदार जेके हुआ हिननि मूव करणु शुरू कयो हिते। हाणे हीअ जानदार किथे अची विया, हीअ जानदार हिननि मूव करे हिकु एरिया में अची विया, यानी कि जियोग्राफिकल बाउंड्री हिन में लिविंग थिंग्स हिन में अची वियूं, ठीकु आहे। साॻी तरीक़े सां हीअ जेके जानदार हिननि मूव कयो हिते, हिन जे अंदरि अची विया, ठीकु आहे, हिननि वरी मूव कयो हेॾे हिन तरफ़। यानी कि हिकु ॾिसो, अक्सर करे असां ॾिसंदा आहियूं त जेके असांजा न्यूज़ीलैंड आहिनि, न्यूज़ीलैंड उते छा हूंदा आहिनि, असांजे जेके असांजा ऑस्ट्रेलिया में छा हूंदा आहिनि, कैंगरूज़ जेके हूंदा आहिनि, स्पेशली ऑस्ट्रेलिया में पाया वेंदा आहिनि, ठीकु आहे। इन ई करे हुते जेको आहे सो, ऐं ॿियूं काफ़ी अहिड़ा मुल्क आहिनि। मिसाल पाकिस्तान जी असां मिसाल वठूं, बलोचिस्तान आहे।
बलोचिस्तान साइड तव्हांखे जेको आहे सो यानी कि काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके पंजाब में थियनि थियूं, बलोचिस्तान में उहे शयूं नथियूं थियनि, यानी कि हिकु जियोग्राफिकल आहे बाउंड्री आहे, उते उहे शयूं नथियूं थियनि। पंजाब में थियनि थियूं या सिंध में थियनि थियूं, त उते वरी उहे बलोचिस्तान में नथियूं थियनि, यानी कि जियोग्राफी आहे, बायो जियोग्राफी। हाणे इन में लिविंग थिंग्स जीअं कणिक आहे या ॿियूं शयूं आहिनि, इहे छा कणिक बि त बाहैसियत हिकु लिविंग थिंग ई आहे, ठीकु आहे, उहो असांजे छा में अची वेंदो, बायो जियोग्राफिक में अची वेंदो। उन खां पोइ अगरि असां बायो इकोनॉमिक्स, ठीकु आहे, हाणे ॾिसो लिविंग थिंग्स छा हूंदो आहे, मिसाल आहे मां कणिक थो पोखियां, मूं वटि 10,000 आहिनि, ठीकु आहे, ऐं कणिक थो पोखियां, मूं वटि 10,000 आहिनि। हाणे जंहिं महिल पोखींदसि त लाज़मी ॻाल्हि आहे हुनजो इकोनॉमिकल रेट ॾिसंदसि, अच्छा मां हेतिरी कणिक पोखियां थो, मूंखे हेतिरो मुनाफ़ो बि थी सघे थो, हेतिरो लॉस्ट बि थी सघे थो। बहैसियत जेको कणिक असां वेट पोखियूं था, उहो बि हिकु त उहो बि छा आहे, लिविंग थिंग ई आहे, ठीकु आहे, यानी कि असां जंहिं महिल हुनजी इकोनॉमिकल ॾिसंदा आहियूं त बाबा हिन में मूंखे केतिरो नुक़सानु, मिसाल आहे असां को जानवर को वठूं था, मिसाल आऊं को छेलो वठां थो, ठीकु आहे, जंहिं महिल छेलो वठां थो त 10,000 में वठां थो, त मां सोचां थो साल खां पोइ मूंखे मुनाफ़ो ॾींदो, ऐं इहो साॻियो छेलो 30,000 में, यानी कि हुनजो इकोनॉमिकल मां सोचां थो लिविंग थिंग ही ग्रोथ कंदी, हुनजो मां इकोनॉमिक्स ॾिसां थो त हेतिरा मूंखे हिन मां फ़ाइदो थी सघे थो या हिन मां कुझु एतिरो नुक़सानु बि थी सघे थो, यानी कि हुन में बायोलॉजी, छो त लिविंग थिंग्स मीन्स बायोलॉजी। जेॾी महिल असां हुनजी इकोनॉमिकल शइ इकोनॉमिकल खे असां जंहिं महिल ॾिठोसीं त उहो असांजी छा में अची वेंदो, बायो इकोनॉमिक्स में अची वेंदो। साॻी तरीक़े सां अगरि असां बायोमेट्री, ठीकु आहे, मैथामेटिक्स में इहे बि असांजे छा में जेको आहे अची वेंदो आहे। मैथामेटिक्स में कीअं, मिसाल असां वटि फार्मूला हूंदा आहिनि, जीअं ए हूंदो आहे, बी हूंदो आहे, ठीकु आहे, त इन हिसाब सां हुन में वरी असां लिविंग थिंग्स में बि असां जेको आहे सो कंदा आहियूं। मुख़्तलिफ़ जीअं जेनेटिक्स वारो चैप्टर आहे, उन में अक्सर करे असां ॾिसंदा आहियूं त इहे असांजा यूज़ थींदा आहिनि, मैथामेटिक्स वग़ैरह, जेनेटिक्स, बायोलॉजी जो जेको चैप्टर आहे जेनेटिक्स, उन में यूज़ थींदा आहिनि। यानी चवण जो मतिलबु त जेके बि साइंसिस आहिनि, इन्हनि जो किथे न किथे बायोलॉजी सां छा आहे, रिलेशनशिप आहे, ठीकु आहे, बायोलॉजी जो रिलेशनशिप इहे ज़ाहिर थियूं कनि। त मिसाल आहे बायो केमिस्ट्री किथे न किथे हुनजो माना केमिस्ट्री ऐं बायो मिली विया, मिसाल केमिस्ट्री असां बायो जी मदद सां जो केमिस्ट्री पढ़ूं था, त इहे सभु शयूं असांखे इन में मिलनि थियूं, रिलेशनशिप में असांखे मिलनि थियूं। उमेद आहे त तव्हांखे लेक्चर सम्झ में अची वेंदो, ऐं अगरि तव्हांजो को सुवाल हुजे तव्हां असां खां पुछा करे सघो था, ऐं असां कोशिशि कंदासीं इनशाला इन क़िस्म जा लेक्चर तव्हांजे अॾु असां पेश कयूं ऐं तव्हांखे शयूं सम्झ में अचनि, स्पेशली जेके 9th क्लास जा जेके बायोलॉजी स्टूडेंट आहिनि। उमेद कंदासीं अॻिते सुठियूं असां जेके ॿिया असांजा सब्जेक्ट आहिनि उन्हनि जा बि असां लेक्चर तव्हां वटि खणी ईंदासीं। एतिरे ताईं इहो लेक्चर जेको असां जिन मां को तव्हांखे सुवाल हुजे कमेंट में पुछी करे उन खां पहिरियां ऐं गुज़ारिश कंदासीं असांजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब ऐं फॉलो ज़रूरु कंदा, जीअं असां जेके बि वीडियोज़ वग़ैरह ठाहियूं त तव्हां ताईं आसानी सां पहुची सघनि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।